नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद। ही तालीमुल इस्लाम जो सिलसिले में अर्ज़ हो। पोएं दफ़ा क़यामत जो निशानियूं, क़यामत जे बारे में कुझु बयानु थियो ऐं उन जूं जेके इब्तिदाई निशानियूं आहिनि उहे बयानु थियूं हुयूं। हाणे क़यामत जूं जेके वॾियूं निशानियूं आहिनि उहे उन में क़यामत जे वॾनि निशाननि मां सभिनी खां पहिरीं निशानी जेका ज़ाहिर थींदी उहा आहे ज़ुहूर महदी। हज़रत महदी अलैहिस्सलाम जिन जो ज़ुहूर। त क़यामत जे वॾनि निशाननि मां सभिनी खां पहिरीं जेका निशानी आहे उहा हज़रत महदी जो ज़ुहूर थींदो, यानी उन्हनि जी पैदाइश थींदी। सुन्नी अक़ीदो इहो आहे त हज़रत महदी पैदा थींदा। इहो कोन्हे त पैदा थियल आहिनि या कंहिं गार में वियल आहिनि, इहो असांजो अक़ीदो कोन्हे। हदीसुनि में हज़रत इमाम महदी जो ज़िक्र वॾी तफ़सील सां आयो आहे त हज़रत महदी अलैहिस्सलाम हज़रत बीबी फ़ातिमतु ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे औलाद मां हूंदा। संदन नालो मुहम्मद हूंदो ऐं वालिद जो नालो अब्दुल्ला हूंदो। कुझु माण्हू इन खे इहो ॿुधाइनि था त भई नालो उन्हनि जो मुहम्मद हूंदो, पर उहे जेको हूंदो हज़रत हसन अस्करी उन जा फ़र्ज़ंद हूंदा। इहो असांजो अक़ीदो कोन्हे, बल्कि हदीसुनि में सराहतन आहे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन जो नालो मुंहिंजे नाले जो ते हूंदो ऐं उन जे वालिद जो नालो मुंहिंजे वालिद वारो नालो हूंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिद जो नालो अब्दुल्ला आहे त हज़रत महदी जे वालिद जो नालो बि अब्दुल्ला हूंदो। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबहत बि हूंदी, पेशानी कुशादा हूंदी ऐं नक बुलंद हूंदो, यानी डिघो नक हूंदो। इहा जेका हुस्न जी निशानी आहे। ज़मीन खे अदल ऐं इंसाफ़ सां भरे छॾींदा ऐं इन खां पहिरीं ज़मीन जीअं ज़ुल्म सां भरियल हूंदी ईअं हू हुनखे अदल ऐं इंसाफ़ सां भरे छॾींदा। पहिरीं हुननि जी हुकूमत अरब में हूंदी, पोइ सॼी दुनिया में थी वेंदी। 7 सालनि ताईं हुकूमत कंदा। महदी जो जेको लफ़्ज़ आहे उहो अरबी ज़बान जो लफ़्ज़ आहे, माना हिदायत याफ़्ता। हूअं त हर सही उल एतिक़ाद ऐं बाअमल आलिम खे महदी चई सघिजे थो, बल्कि हर सही उल अक़ीदा रासिख़ुल अक़ीदा नेक मुसलमान खे महदी चई सघिजे थो, छो त अल्लाह हुनखे हिदायत ॾिनी आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु खे बि हादी ऐं महदी चयो आहे। तिरमिज़ी शरीफ़ जामे तिरमिज़ी जी हदीस आहे, क़ाल लि मुआविया रज़ी अल्लाह ताला अल्लाहुम्मा जअलहु हादियन व महदियन वहद बिही। त पाण फरमायो या अल्लाह, मुआविया रज़ी अल्लाह ताला जे बारे में पाण फरमायो या अल्लाह हिन खे हादी बना महदी बना। सो ऐं उते जेको लुग़वी माना जे एतबार सां, पर हीअ जेका पेशन गोई जेका पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई हज़रत महदी जे बारे में, उहो ख़ासि शख़्स हूंदो जंहिंजे बारे में पोयां जेको बयानु थियो। हज़रत महदी मदीना मुनव्वरा में पैदा थींदा। हाणे मदीने जो लफ़्ज़ आहे, पोइ मदीनो यानी शहर खे बि चइबो आहे अरबीअ में। थी सघे थो ॿियो को शहर हुजे ऐं इहो बि थी सघे थो त मदीना मुनव्वरा हुजे। आख़िरी ज़माने में जॾहिं मुसलमान हर तरफ़ खां मग़लूब हूंदा, मुसलसल जंगूं थींदियूं, शाम में बि ईसाइनि जी हुकूमत क़ाइमु थी वेंदी ऐं हर जॻह ते काफ़िरनि जा ज़ुल्म वधी वेंदा। अरब में बि मुसलमाननि जी बाक़ाइदा जेको पुरशौक़त ऐं यानी मज़बूत हुकूमत कान रहंदी। ख़ैबर ताईं ईसाई पहुची वेंदा त उन जाइ ताईं यानी उन जाइ ताईं हुननि जी हुकूमत क़ाइमु थी वेंदी। वरी जेके कुझु मुसलमान बचियल हूंदा उहे मदीना मुनव्वरा पहुची वेंदा। उन वक़्तु हज़रत इमाम महदी अलैहिस्सलाम मदीना में हूंदा ऐं माण्हुनि जे दिलि में इहा ॻाल्हि या शौक़ु पैदा थींदो, दाइयो पैदा थींदो त हाणे हज़रत महदी खे जेको आहे सो ॻोल्हणु घुरिजे ऐं उन्हनि जे हथनि ते बेअत करणु घुरिजे। उन ज़माने में त पोइ हज़रत महदी इन ख़ौफ़ खां त भई केरु हीउ मूंखे जेको थो माण्हू बादशाह न करे छॾीनि, मूंखे मुंहिंजे हथ ते बेअत करे मूंखे हेॾी वॾी ज़िमेदारी न ॾेई छॾीनि, इन ख़ौफ़ खां मदीनो छॾे मक्का मुकरमा हलिया वेंदा। ऐं तॾहिं ई इन खां कुझु वक़्तु पहिरीं जेको आहे सो जेको वक़्त जो बादशाह हूंदो उन जी वफ़ात थींदी, पोइ इख़्तिलाफ़ थी पवंदो
यानी हुन में त भई कंहिंखे बादशाह कयो वञे, कंहिंखे ख़लीफ़ो कयो वञे। उन ज़माने जो ई वक़्तु हूंदो। हज़रत मक्का मुकरमा में अची वेंदा। पोइ माण्हू जेके अलाह वारा उते उन ज़माने जा हूंदा, बैतुल्ला शरीफ़ जो तवाफ़ कंदे हज़रत महदी खे सुञाणी वठंदा। हजरे असवद ऐं मकाम इब्राहिम जे विच में जेको आहे सो उन्हनि खे सुञातो वेंदो ऐं माण्हू उन्हनि खे घेरे ऐं उन्हनि खे ज़बरदस्ती जेको आहे सो पंहिंजो हाकिम बनाईंदा। हू नापसंदि पिया कंदा, पर माण्हू ज़बरदस्ती उन्हनि खे जेको आहे पंहिंजो हाकिम बनाए उन्हनि जे हथ ते बैत करे छॾींदा। ऐं इन बैत जे दौरान हिकिड़ो आसमान तां आवाज़ु ईंदो जंहिंखे तमामु माण्हू ॿुधंदा त हीअ अल्लाह ताला जा ख़लीफ़ा आहिनि ऐं हाकिम बनायल महदी आहिनि। जॾहिं संदन बैत जी शोहरत थींदी त मदीना जूं फ़ौजूं मक्का मुकरमा में जमा थी वेंदियूं ऐं अहिड़े तरीक़े सां जेको थो हिकिड़े इलाइक़े मां हिकिड़ो वॾो लश्कर जेको आहे हिननि सां विढ़ण जे लाइ ईंदो। ऐं मक्का ऐं मदीना जे विच में वॾो मैदान आहे, उन में उहो सॼो लश्कर ज़मीन में धसिजी वेंदो। बसि 2 माण्हू सिर्फ़ु बचंदा, बाक़ी सभु माण्हू धसिजी वेंदा। इहा जेॾी महिल ख़बर पहुचंदी त शाम जा जेके अब्दाल आहिनि ऐं इराक़ जा जेके यानी ख़ासि अल्लाह वारा आहिनि उहे जेको आहे सो हाज़िर थी ऐं हज़रत महदी जे हथ ते बैत कंदा। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो हज़रत महदी मदीना मुनव्वरा में तशरीफ़ फरमा थींदा ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक जी ज़ियारत कंदा ऐं उन खां पोइ शाम रवाना थी वेंदा। ऐं दिमश्क जे ईसाइनि सां उन्हनि जी हिकिड़ी खून रेज़ जंग थींदी जंहिंसां घणेई मुसलमान शहीद थी वेंदा ऐं पर मुसलमाननि खे आख़िर में फ़तह नसीब थींदी। हज़रत महदी सॼे मुल्क जो इंतिज़ाम संभालींदा ऐं कुस्तुनतीनिया जेको तुर्की जो वॾो शहर आहे कुस्तुनतीनिया उन ते बि जेको सो यानी उन खे फ़तह कंदा ऐं पोइ वरी शाम रवाना थींदा। उते जॾहिं शाम पहुचंदा त पोइ जेको सो ख़बर पहुचंदी त दज्जाल अची चुको आहे। दज्जाल शाम ऐं इराक़ जे विच मां किथां निकिरंदो ऐं यानी हलंदो हलंदो ज़मीन में घुमंदो ऐं दिमश्क जे वेझो पहुचंदो। विचीअ जी नमाज़ जो वक़्तु वेझो हूंदो, माण्हू नमाज़ जी तयारी में मसरूफ़ हूंदा त ओचितो हज़रत ईसा अलैहिस्सलाम 2 फ़रिश्तनि जे यानी कुल्हनि ते हथ रखी ऐं आसमान तां हेठि लहंदा ऐं पोइ जेको मनारतुल बैज़ा आहे, अछो मीनारो आहे दिमश्क जो, उन ते फ़रिश्तनि जे ज़रिए सां उन ते लहंदा। पोइ उतां वरी मुसलमाननि खे चवंदा तव्हां हितां जेको चाढ़ी रखो यानी ॾाकण रखो, ॾाकण जे ज़रिए सां पोइ हू हेठि ईंदा। ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईअं महसूसु थींदा जीअं जेको आहे सो अञा हाणे गुस्ल करे निकिता आहिनि ऐं उन्हनि जे वारनि मां जेको आहे उहो पाणी पियो ॻड़ंदो। ऐं ओॾी महिल जेको आहे सो जेॾी महिल दज्जाल खे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ख़बर पवंदी त उहो ॻरणु लॻंदो ऐं भॼणु लॻंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अच्छा हीअ जेका नमाज़ जो वक़्तु हूंदो नमाज़ अदा थींदी, हज़रत ईसा अलैहिस्सलाम कोन यानी उहा नमाज़ हज़रत ईसा अलैहिस्सलाम पढ़ाईंदा, बाक़ी नमाज़ूं जेके आहिनि न उहा नमाज़ हज़रत महदी पढ़ाईंदा ऐं बाक़ी नमाज़ूं जेके हज़रत ईसा अलैहिस्सलाम इमामत कराईंदा। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुसलमान सां मिली करे ऐं दज्जाल सां विढ़ंदा ऐं बाबे लुद ते जेको आहे दज्जाल खे ख़तमु कंदा। उन खां पोइ अहिड़ो ज़मानो हूंदो जंहिं में को बि जेको आहे सो काफ़िर दुनिया में कोन रहंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में ईसाई सभु मुसलमान थी वेंदा ऐं यहूदी सभु क़तलु थी वेंदा ऐं को ॿियो मज़हब कोन रहंदो, सिर्फ़ु पूरी धरतीअ ते इस्लाम रहंदो। हज़रत महदी जी उमिरि 45, 48 या 49 साल मुख़्तलिफ़ कौल लिखिया अथनि ऐं संदन जेका संदन वफ़ात थींदी उन खां पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हनि जी नमाज़ जनाज़ा अदा कंदा ऐं बैतुल मक़दिस में ई उन्हनि जी वफ़ात थींदी ऐं उते ई उन्हनि जी जो जेको आहे सो उन्हनि खे दफ़न कयो वेंदो। त इहा सभिनी खां पहिरीं महदी जो जेको आहे हज़रत महदी जो अचणु इहो जेको सभिनी खां पहिरीं निशानी हूंदी वॾनि निशाननि मां जेका क़यामत जे अञा उहे निशानी शुरू कोन थियूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे जेको आहे सो आख़िरत जी तयारी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिकिड़ी हदीस पाक में अचे थो मन मात फ़क़त क़ामत क़यामतूं, ठीकु आहे क़यामत त अञा परे आहे पर जेको माण्हू मरी वियो उनजी क़यामत क़ाइमु थी वई। छो त मरी वियो त बसि हुनजो आमालनामो ख़तमु आहे, हाणे त उहो कुझु करे कोन थो सघे।
शैतान चए थो क़यामत परे आहे, अञा हिसाब किताब परे आहे। न, परे का जी ॻाल्हि कान्हे। अलाह वटि जॾहिं क़ुर पाक में पढ़ियो अथऊं त 1000 सालनि जो हिकिड़ो ॾींहुं आहे। 1000 साल अलाह वटि हिकिड़े ॾींहं जे बराबरि। इन करे असां सभिनी खे घुरिजे त पंहिंजी आख़िरत जी तयारी करियूं, तौबा करियूं, अल्लाह ताला जी तरफ़ रुजू करियूं ऐं अल्लाह पाक जा जेके फ़राइज़ आहिनि, अहकामात आहिनि, हुकूकुल्लाह, हुकूकुल इबाद, उनखे अदा करण जी कोशिशि करियूं। अल्लाह ताला पाण सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। आमीन आमीन।